अस्सलाम वालेकुम संगत, ईद मुबारक हो। छा अल्लाह खेरा खुश हो तबियत सही तो हाणे असां वञूं था ईद जी तरफ़। वञूं सभिनि मुस्लमान भाइरनि खे ईद मुबारक हुजे, दीनी ईमान जी ईद मुबारक। ऐं मुंहिंजो भाउ ॾिसो हाणे असां वञूं था ईदगाह ते, ॾिसूं अलाह करे पढ़ी न विया हुजनि, मिलूं था अॻिते। संगत अञा घिटियुनि में हलचल न आहे, मुंहिंजे ख़्याल में सभु माण्हू ईदगाह ते हूंदा। वञूं ॾिसूं ईदगाह ते। संगत 8:30 जो टाइम ॾी 8:21 ते असां पहुता हूंदे नमाज़ अॻियों ई पढ़ी आहे न असां। हे वीचारा ॾिसो ईद नमाज़ पढ़ण आया बीठा आहिनि। संगत ईद नमाज़ पढ़ी खिरंदा असां मिलियासीं, पर तव्हांखे ॾेखारियो न, गर्मी लॻी पई ॾाढी। ईद नमाज पढ़ी छॾियो, मां सम्झो नमाज़ पढ़ी थोड़ा सही तरीके से सांग मुर्शिद बाबा हम लोग मुझे सैंडल संगत बाबो साईं अञा अंदर आ, सामने इंतजार में। अच्छे बाबो अच्छे आया। हिम्मत बाहर वेही रहियो, गर्मी भी लगे। बाबो अचे पियो तो कब्रिस्तान बाबो साईं अचे पियो तो। क्या रे शुक्र से अरे भाई बाबा किथे बैठा हलो हलो ता हलो असां कब्रिस्तान अरबी तो संगत अल्लाह जे फज़लो करम सां असां ईदी नमाज़ पढ़ी कोन, बहरहाल खुतबे में बैठासीं, 2-3 मिंट ॿुधो। सो तव्हां पाण ॾिठा मंज़र त असां मिलियासीं माण्हुनि सां। हाणे हलूं था कब्रिस्तान जी तरफ़, छो जो मां हर ईद पढ़ी या तक़रीबन नया बि पढ़ंदो ईंदो आहियां, पहिरियों कब्रिस्तान उन खां पोइ वेंदो आहियां घर। हाणे हलूं कब्रिस्तान जो दीदार कयूं, उन खां पोइ हलूं था घर। किथे भाऊ? हाँ जानी ईद मुबारक, ख़ुशी करा तो रसीद अब आ तोखे भी ईद मुबारक। आई न बस हो गया, कौन तैयार हुआ है? नहीं केमल तैयार थी नो निभाग وينشط ذاك السقيم العليم وقد كان بالسقم دهرا طريق تقال
हाँ साईं ईद मुबारक संगत थोरो हेठि थी बाबा असां ॾिसो मुंहिंजी साईं डायरिंग में पंहिंजो मगन लॻो पियो आहे संगत असां वञूं था मां थोरो राउंड ते गर्मी घणी आहे दफ़ा ॾिसो पोयां उस्ताद असां ॾिसो सोना लॻूं था माशाल्लाह मां पाण खे वणां थो त संगत पाण सां हाणे वल ककड़ आया आहियूं असां ककड़ थी हाणे वञूं था घर जी तरफ़ सुनो हे ॾिसो डांसिंग लीमो जियो जियो बाक़ी जियो ईद इंजॉय अचो संगत जेके परदेसी संगत आहे उन्हनि खे चवां थो ईद ते ॻोठ अचो वॾो मज़ो आहे क़ुर ॼण अहिड़े ॾिसो ईद ते मज़ो ॾेखार भाऊ ओ गर्मीअ न अचिजाओ संगत हाणे गाॾी अंदरि थो थिए हाणे वेंदासीं घर कुझु खाईंदासीं पींदासीं अञा मिलिया ई न आहियूं कंहिंसां मिट माइटनि सां मिलूं अब आए असांजो सुहिणो जानी असांजो साईं आरफ जानी ख़ुशी सरे बिजली जो तव्हां असांजी तारीफ़ कराइजो त किथां खां वठी संगत मानियो सुथरो असांजो लॻो आहे ॾिसो हाणे असां मानी खाईंदासीं हिते छा चऊं बाबा दस्तरख़्वान असांजो सेट थी वियो आहे हाणे तव्हां बि ईंदा उहे तव्हांखे ॾेखारियूं था माजिद साईं उहो सुबुह ॾिनियूं अथई ईद 3 ॾींहं सॼो कमु सॼो सिस्टम 3 ॾींहं बाबा साईं ईद मुबारक 3 ॾींहं बिल्कुलु बिल्कुलु आवाज़ संगत आवाज़ मानी अठा था खाइनि मामा मुआरा है बाबा साईं अचो संगत तव्हां मानीअ जी खाओ दस्तरख़्वान असांजो दस्तरख़्वान ॾिसो जायद जे वे खा न त असां खाई ईंदासीं हन जायद तुम्हारी शादी दे जगह बता न उहे आ लीमो बने तो सलाद दादो चेप मिस्त्री उते जगह मट मट मां के सर एडी ताई के गुलिया के निकल ने असां अचन दे असां बेटी आराम तो संगत असां पंहिंजो महिमान वञूं था केनशा किथे था वञूं भाई एंजॉय करण मुंहिंजो ब्रदर बि असां सां गॾु हले थो सुहिणो ब्रदर मुंहिंजो सुहिणो क्यूट ब्रदर आहे गाइस असां आया आहियूं पीस बेकर ते पीस बेकर भाई होॾे असांजी आइस्क्रीम न मिलियूं पीस बेकर ते हुते वञूं पर सफ़ा हो मतिलबु ईअं हे ॾिसो खाइनि था अकेला भाऊ अकेला था खाओ भाऊ वो पंहिंजा पैसा त संगत असां आइस्क्रीम वरितीसीं फैमिली पैक वरिता आहिनि हे ॾिसो अहिड़ा हिकां था आहिनि पर कुझु अॻिते पिया आहिनि कुझु पोइते पिया आहिनि फैमिली जे लाइ हाणे वञूं था घर वरी वठंदासीं दाता तां कुल्फियूं संगत आइस्क्रीम खाओ सलाद हो
हे भाऊ वारा असां ॾे ॿी ईद ते बि ईंदा आहियो न भाऊ ॻोठ मज़ो आयो आहे न तव्हांखे हे भाऊ हेॾे ॾिसो हे माना ईद करणु असां ॾे आया आहिनि असां वटि बिजली कोन्हे का हर ईद ते हूंदी आहे तव्हां आया आहियो असां वटि बिजली कोन्हे छो असां सभा खाऊं छा था खाओ छा खे इंजॉय था कयो तव्हां ईद खे इंजॉय थो कयां आइसक्रीम था खाओ आइसक्रीम या आइसक्रीम मलाई मलाई थो खाए भाऊ त संगत हिनमहिल असां वज़ू कयो आहे नमाज़ पढ़ंदासीं मोबाइल खे चार्जिंग में हणूं पोइ सुम्हंदासीं कलाक ॿ छो जो असां सवेल उथिया आहियूं ॿियो त रुलिया आहियूं हालत टाइट थी वई आहे सफ़ा 2-3 कलाक रेस्ट कयूं पोइ वरी मिलूं था नेक्स्ट सीन में त संगत तव्हांखे असां न सवेल न करे सघियासीं असां आयासीं दादू हाणे दादू वेठासीं थोरो स्टे कयो हाणे वञूं था वरी वापसी मतिलबु खानपुर त हीअ तव्हां ॾिसी सघो था हीअ ड्राइवर असांजो मोतबर ड्राइवर आहे पहिरां माज साईं वेठो आहे चङा मुड़ुस आहिनि ॿई हितां जा दादू जा हे दादू जूं गिटियूं घुमंदे दादू जूं गिटियूं जियो जियो बाक़ी जियो संगत हाणे असां पंहिंजो वञी रहिया आहियूं दड़े रोड ते तव्हांखे नज़ारा वरी ॾेखारींदासीं दड़े रोड जा छो जो उते असांजो जानी वेठो आहे मौलाई आमिर रिंद हुन सां असां मुलाक़ात हणंदासीं पोइ वरी मिलूं था तव्हां सां आमिर सां गॾु वरी न मां तव्हां छा भाईजान हे शाम जे दिलकश नज़ारे में तव्हां दादू जा मंज़र व्यू चेक दादू में दादू हेॾा हे तव्हां ॾिसो हे छा आहे शीशन कोट आहे The Shishan Court and Domicile Office and गाइस असां हाणे हली रहिया आहियूं दड़े रोड ते गाइस मिलूं था अॻिते आज़ान थी हले तो भाईजान असां पंहिंजो दड़े रोड ते पुॼी चुका आहियूं पंहिंजो वधंदासीं थोरो अॻिते त संगत असां वेठा आहियूं दड़े रोड ते ॾिसो हे अॻ में तव्हां ॾिठो हूंदो असांजे माइटनि जो दुकान अचे मोलाई हे भाऊ तव्हां हलो कीअं था दीदार ही दीदार आहे मोदे थोरो दोस्तनि सां असीं संगत तव्हांजी कमरे त संगत पंहिंजो असां हाणे दादू खां मोटूं था सिज लही वियो आहे नमाज़ कोन पढ़ी असां कयूं था एंड वरी न थोरी देरि सां जान असांजी गाॾी अंदरि थी वई हाणे पंहिंजो असां वेंदासीं घर मानी खाईंदासीं वरी उन खां पोइ मिलूं था तव्हां सेठ बार तव्हां ॾिसी रहिया इंजॉय करे रहियो जियो बाग़ी बार जियो त संगत अॼु असां हिते हिननि सुणनि सां गॾु व्लॉग एंड था कयूं इनशाला वरी नए व्लॉग में सुभाणे मुलाक़ात थींदी जानी अब तूं छा थो चईं लाइक सब्सक्राइब ॿियो कुझु नालो छा थी भला पीउ जो नालो तुंहिंजो जानी तुंहिंजो नालो छा आहे अवा इंशाल्लाह सुभाणे मुलाक़ात थींदी तव्हां सां माशाल्लाह दुआनि में